फतह मुबारक हुजे फ़कीर साईं। अल्लाह उन जे रसूल ऐं आले मुहम्मद जी मदद ऐं मुर्शिद पाक जी दुआउनि सां हासिल कयल ये फतह अवां सभिनी खे मुबारक हुजे। अॼु हिन कामयाबी जी ख़ुशी में को जश्न हुजणु खपे फ़कीर साईं। जश्न त पिया थींदा, पर पहिरियां ई बदलो काज़ी मुजरिम तुंहिंजे साम्हूं आहे। मुजरिम के जुर्म जे हिसाब सां फतवा ॿुधाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मथे हुकूमत अल्लाह साईं जी, हिन टुकड़े ते हुकूमत सांगड़ सरकार जी। ए अंग्रेज़ गोरा, तो ते इहो इल्ज़ाम आहे त तो ऐं तुंहिंजे वॾनि हिन सरज़मीन ते नाजाइज़ कब्ज़ो कयो आहे ऐं हिन धरती जे ग़रीबनि खे ज़ुल्म जो निशानो बणायो आहे। तो जहिड़े गैरनि हिन पाक धरती खे नापाक कयो आहे। हिन करे ही सांगड़ अदालत तोखे सज़ाए मौत जो हुकुम ॿुधाए थी। हाँ मिस्टर काज़ी, प्लीज मूंखे माफ़ करियो। काज़ी जो कमु आहे फतवा ॾियणु। माफ़ी वठणी अथई त पीरू वज़ीर जी मार्फत बच्चू बादशाह खे अपील कर। ऑनरेबल मिनिस्टर, मूंखे माफ़ कयो। मां कॾहिं बि हिन जंगल में न ईंदुसि। बेवकूफ़, माफ़ीअ जो इख्तियार बादशाह वटि हूंदो आहे, वज़ीर वटि न। जेकॾहिं माफ़ी घुरणी अथई त बच्चू बादशाह खां घुर। हिज मैजेस्टी बच्चू बादशाह मूंखे पंहिंजे मुर्शिद जे सदके माफ़ कर। मां त हलियो ई वेंदुसि, लंडन ट्रांसफर कराए वेंदुसि, वरी कॾहिं बि न ईंदुसि। ओह माय गॉड, मुंहिंजी फैमिली उते इंतज़ार पई करे। प्लीज प्लीज मूंखे माफ़ कर। माफ़ किया तो माफ़ किया तू माफ़ी जे लायक नाहे। कमीना, तू माफ़ी जे लायक नाहे। पर तुझे कसम मूंखे मजबूर करे छॾियो आहे रोज़े धणीअ जे लाइ। त मुंहिंजी जान पे हाज़िर। कन खोले ॿुधी छॾ। 15 मिंटनि में मक्खी हदुनि खां जेकॾहिं ॿाहिरि न निकिते न त पोइ तुंहिंजो हशर ॾिसी 7 समुंड पार रहण वारा तुंहिंजा वॾा बि खौफ़ खाईंदा। वञ वञ। सर, हाँ तव्हांजी कीअं तबियत आहे? तव्हां ठीकु था आहियो? ओह माय गॉड, बच्चू बादशाह मुंहिंजा साथी ख़तरनाक गोरीला आहे। उन्हनि ते कंट्रोल करणु मुश्किल आहे। सर, तव्हां तकड़ कई। जेकॾहिं मुकमल फोर्स वठी वञो त बच्चू बादशाह खे पकड़े वठो आहे। न, तव्हां कॾहिं पकड़िया कोन आहियो। जेकॾहिं पकड़िजो हा त तव्हांखे ख़बर पइजी वञे हा त बच्चू बादशाह छा आहे। असां ॼाण फैलाए छॾियो आहे। मुख़्तलिफ़ कम्यूनिटीज़ जा वफ़द पीर साहिब वटि पहुची चुका आहिनि। जॾहिं त ॿिए तरफ़ ज्वाला सिंह ऐं हुनजी फोर्स माण्हुनि ते तशदुद करे रही आहे त जीअं पीर साहिब बच्चू बादशाह ऐं हुनजी फोर्स खे सरेंडर करण जो हुकुम ॾिए ऐं असांजो ज़ुल्म बंदि थी वञे। बच्चू बादशाह खे गिरफ़्तार कयो, न त ही अंग्रेज़ एम्पायर ख़त्म थी वेंदी। ख़त्म।
आप बताया मुझे ना खबर है खबर ना है ईसा फकीर जी फकीर नारन जे शहीद थियण जी ख़बर वाकई पक्की ख़बर आहे या ॿुधण थो ॿुधाए फकीर साईं आप 100% सच्ची ॻाल्हि आहे इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन काज़ी साहब जी फ़कीर साहब। काज़ी साहब शहीदनि जी मग़फ़िरत जे लाइ दुआ कयो ऐं बारगाह इलाहीअ में अर्ज़ कयो त असांखे हौसलो ऐं हिमत ॾे त जीअं हिन धरतीअ ते वहायल मज़लूमनि जे खून जे हर क़तरे जो हिसाब वठूं अल्लाहु आमीन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना शफीना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम अलैहि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पीरू फकीरा हुकुम सरकार दोस्तन सां गॾिजी करे प्रोग्राम ठाहियो असां शहीदनि जी क़बरुनि जी मिटी खुश्क दरगाह में दुश्मन खां हिसाब वठण था चाहियूं दुश्मन खां हिसाब वठंदासूं
भाइयों, दुश्मन अचन पिया। हलो अचा मुदा गुलू, तू उस्मान मिस्री वारी में खदू हणी वेही रहो ऐं आउं पोइ ते हटा थो। जीअं ई दुश्मन पोयां खां अॻिते अचनि त तव्हां हमलो करे ॾिजो। मिस्टर ज्वाला सिंह, आओ पंहिंजे एजाज़ के लजायो है। अछड़े थर मां मिलियल इंग्लिश फौज जा लाश इन ॻाल्हि जो सबूत आहे ऐं ब्रिटिश गवर्नमेंट ते दाग आहे। ज्वाला सिंह, इहा ॻाल्हि रुगो सिंध जी एडमिनिस्ट्रेशन ताईं न रहंदी, पर इहा ॻाल्हि बर्तानिया जी सर्द हवाउनि ताईं पहुचंदी। चए कॾहिं मूं ते को ब्लेम आयो यो तो चङी तरह समझी सघे थो त मां छा करे सघां थो। ओ साहब, ओ मूंखे हिकु चांस ॿियो ॾियो, मां उन्हनि खे नीस्तो नाबूद करे छॾींदुसि। Oh no, no, you are mad. औरत ते अहिड़ी तरह काबू कोन ईंदा। ये और वॾा इंटेलिजेंट आहिनि। पाण खे हिननि जे मुर्शिद ते कंट्रोल करणो पवंदो। ओ अगरि अहिड़ी ॻाल्हि आहे त पीर साहब हींअर हैदराबाद में इलाज कराए रहियो आहे, उनखे उते ई। Oh no, you mad. लीडरशिप खे ख़तम करण सां डायलॉग जा दरवाज़ा क्लोज़ थी वेंदा आहिनि। इएं करण सां और सफ़ा जुनूनी पागल थी वेंदा। हाणे तूं वञ ऐं इहो यादि रख त हुननि सां को बि रहम बर्दाश्त न कयो वेंदो ऐं तुंहिंजा एजाज़ तोखां वापसि बि वठी सघिजे था। Now go and do your job. Yes, sir. शाबाश उस्ताद खान मोहम्मद, शाबाश। हथियार अहिड़ा ठाहे जो अंग्रेज भी समझी वञे त ही हथियार उस्ताद खान मोहम्मद जो ठाहियल आहे। फ़कीर साईं, महिनत करणु असांजो कमु आहे, हथियार हलाइणु तव्हांजो कमु आहे। फ़कीर साईं, ही नई शइ ठाही आहे, ही ॾिसो।
उस्ताद खान मोहम्मद तहां जड़ा बादशाह कारीगर ही असां हुरन जी ताकत है ताकत इन्हनि हथियारनि मां पंहिंजी पसंदि जा हथियार खणो बेहतर फकीर साईं हथियार कयव जी फकीर साईं हाणे फकीर अब्दुल्ला साहब मिलणो आहे अचो बाबा बच्चू कमाए तो तहां वियो असां तो उम्र गुजारे भी कुछ न कमाए सकियासीं छो था मजाक कयो फकीर साहब असां तो बस जंग में आखिर अड़ियूं वेठा आहियूं अगे जेको नसीब बस अल्लाह जो करम ऐं मुर्शिद खां दुआ था घुरूं बाबा मुर्शिद भली कंदो अब्दुल्ला फकीर खां बि दुआ वठो ना बाबा बच्चू फकीर गुलाम हैदर के चओ दुआ ला हथ खणे जेको हुकुम फकीर साईं अवां ॿई बुज़ुर्ग रब जी बारगाह में गॾिजी दुआ कयो त असांजो वतन जल्द आज़ाद थी वञे बच्चू फकीर अज रात इते रहो मौलूदी फकीर अची आहिनि अॼु मौलूदनि जी महफ़िल था ॿुधो जेको हुकुम फकीर साईं आयो कुर्ब कलम आयो ये मामा आयो कुर्ब कलम पिच पाए दिल बसाए वो साकिया सनम आयो कुर्ब कलम आयो ये मामा आयो कुर्ब कलम पिच पाए दिल बसाए वो साकिया सनम आयो कुर्ब कलम ओ तोखे सारा पई पुकारा तोखे सारा पई पुकारा हजू हरा हरदम तुझे होद मुठो लोड गई कोड मा कदम जन जिया तुझी थिया जिया सिरही सनम ओ तोखे सारा पई पुकारा तोखे सारा पई पुकारा हजू हरा हरदम तुझे होद मुठो लोड गई कोड मा कदम जन जिया तुझी थिया जिया सिरही सनम राय रे बस लगे राय रे बस लगे मोला मेली मुहरम वायो कुर्ब कलम आयो ये ममा वायो कुर्ब कलम पाए दिल फसाए वायो साकिया सनम वायो कुर्ब कलम ओ कलम करब जिक्र जरब कलम करब जिक्र जरब जिसमें चाल हुस्न हाल को हवाल जीवन इश्क औज बिक्र फौज मबद मौज मुझे मन इश्क आहे बिरिया बाहे इश्क आहे सीमा बुबा मुमलम वायो कुर्ब कलम आयो इश्क यममा वायो कुर्ब कलम जबाइल पासाए वियो शाकिया सनम वायो कुर्ब कलम ओ मसन धनी शाह करन गाह ओ मसन धनी शाह करन गाह वार सवाह वसीला तुरहे तार बिना यार पचन पार खलीला इश्क और ही और वजन दौर दलीला ओ मसन धनी शाह करन गाह मसन धनी शाह करन गाह हर सवाह वसीला तुरहे तार बिना यार पचन पार खलीला इश्क और ही हर वजन दौर दलीला छिके छिका तुझी सिका छिके छिका तुझी सिका खोयो इश्क या अल्लम वायो कुर्ब कलम आयो इश्क यममा वायो कुर्ब कलम तेज पाए दिल फसाए वियो शाकिया सनम वायो कुर्ब कलम ओ सादिक सूर पवन पूर सादिक सूर पवन पूर छना सूरन सूरा मुसाफिर तुझे दर छड़े घर छा घोरा चाहे
चोर जिस्म चोल धरी जोर जहीरा ओ सादिक सूर पवन पूर सादिक सूर पवन पूर सूर निसूरा मुसाफिर तुझे दर छड़े घर छा घोरा चाहे चोर जिस्म चोल धरी जोर जहीरा जगी जान खटन खान जगी जान खटन खान जोर जान ही जिस्म आयो कुर्ब कलम आयो आयो कुर्ब कलम पाए दिल फसाए वयो साकिया दनम आयो कुर्ब कलम बच्चू बचा राम रखियो हाजिर आए। राम रखियो तू राम रखियो चाहे कर्ज जे एवस इन गरीब जी छोकरी के गरीबी रखियो ये न लगे तो राम तोखे रखंदो न इज्जत खे दौलत जे तरासे में तोरण वारा पंहिंजे इज्जत जी क़ीमत ॿुधाए 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 पंहिंजे इज्जत जी क़ीमत त जीअं मां उनखे ख़रीद करे कंहिं ग़रीब जे हवाले करे सघां। मूंखे माफ़ कर बच्चू शाही माफ़ीअ जे लाइक़ त तूं नहीं पर तुंहिंजे बचण जो हिकिड़ो ई रस्तो आहे त तूं हिन ग़रीब जी इज्जत हिनजे हवाले कर। हाजिर सरकार हाजिर। मेरो वजीर राम रखे जा जेतिरा भी पैसा आहिनि उहे हिनजे मुंहं ते हणेसि। हा राम रखिया हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ इज्जत खे दौलत में ख़रीद करण वारे जी कांग्रेस सरकार जी अदालत में सदा मौत आहे मौत समझिए जे मौत जो खौफ हूंदी न त आइंदा अहिड़ो कुधो कम न कंदे। ओ बच्चू हर बार कार्रवाई करे कामयाब थी तो वने छो आखिर छो ओ वडो ताकतवर थी या साइडा कमजोर थी आयो सर हकीकत ही आहे त बच्चू सा इलाके जा मानू बदल आए वो जमाती हुजन या गैर जमाती पर बच्चू ऐं बच्चू जे साथन ते वो कख रखन था। ओ आखिर इन गाल जो को तोड़ तो दो काले का सर तोड़ जो जोड़ आहे असा के इलाके जा कुछ मानू खरीद करना पंदा जेके पाण जे ला जासूसी कन ऐं बुधाइन बच्चू ऐं उनजा साथी कॾा अचन था कॾई अचन था किडा वञन था ऐं किथे रहन था। ओ हा ओ या गाल तुंजी सोराना सच्चाई काले का माड़न माण्हुनि लाइ मथे इनाम ला लिखा तो ओ तवाड़े माण्हुनि जी गोला शुरू करे छॾियो आ। फकीर साईं ज्वाला सिंह जुल्म मथा जुल्म कंदो थो वते ऐं कहरन जा कोट केराए छॾिया ऐं चवंदो थो वते त बच्चू बादशाह किथे आहे जेकॾहिं आहे त मुंहिंजे साम्हूं अचे। माना त गिदड़ खे शींहं जी तलाश आहे। मूंखे कसम आहे ख़ुदा पाक जो ऐं मुर्शिद पाक जो इन गिदड़ जी इहा हसरत मां पूरी कंदुसि
तुंहिंजो इहो अरमान ज़रूर पूरो कंदुसि। मुल्ला फ़कीर, वॾो बादशाह तव्हां हुकुम कयो इन सिख जे पुट जूं बूटियूं बूटियूं करे सांचनि ते पचाए कबाब करे छॾींदासीं। पहिरीं पतो त कयो त हींअर हू आहे किथे। फ़कीर साईं, पंहिंजनि मुख़बिरनि ख़बर ॾिनी आहे त हू हिन वक़्तु बरमबरीअ जे मेले में कैब लॻाई वेठो आहे। वाक़ई फ़कीर साईं, मेले में असुल ज़ुल्म मचाए ॾिनो अथसि। ओए साथियो, तयारी कयो। सुभाणे राति बहरम बरीअ जो मेलो बि घुमणो आहे ऐं सिख जे पुट ज्वाला सिंह सां आख़िरी मुलाक़ात बि करणी आहे। आख़िरी मुलाक़ात।
सरदार ज्वाला सिंह, बच्चू बादशाह तुझे सामू आ। बड़ी ख्वाहिश हुई न तुखे मौसा मिलण जी। सो गुरु जी तो जड़े जवान सा जो मुलाकात न ते आ तो पो जीवन जो मजो करो। हाँ तो जड़े गद्दार खे जेकड़े बच्चू न मारे तो भाई बच्चू जी जिंदगी कड़ी। ओ बच्चू बादशाह ओ मां तो पांजी ड्यूटी पे कया। मां भी पैजो फर्ज तो निभाया। मेरू वजीरा इनके मां सजाए मौत तो दिया। मुझे हुक्मते अमल कयो वने। ओ मुखे माफ कर बच्चू फकीर। सो गुरु जी ओ मां या नौकरी छड़े विच। ओ मुखे माफ कर बच्चू। तोखे केड़े केड़े गुनाह जी माफी दिया? केड़े केड़े गुनाह जी? तो गुनाहगार ही तो गुनाहगार ही रोज़ धड़ी जे जमायत जो तो मुजरम आई सैयद ज़ातिन जे मौत जो तू जिम्मेदार आई। सड़ंदड़ घरन बुख आई उन में तड़पंदड़ ॿारन ऐं हिन सोणीअ सिंध खे दोज़ख बनाइण जो वन ज्वाला सिंह दोज़ख जी बाहि तुझो इंतजार करे रही आहे। वन वीरू वज़ीर हुक्म ते अमल कयो वञे। Oh no! सांगा साहब का पेंटी से पैदा मुसीबत बनी हुई है। Oh my God! बच्चों मेले में ज्वाला सिंह जो मर्डर करे पहुंचियो। सर ज्वाला सिंह बेवकूफ़ी में मार दियो। हमने बच्चों जी ताकत जो अंदाज़ो गलत लगायो। हर मिस्टर याकूब जेकॾहिं असांजी फ़ौज ईअं क़तल थींदी रहंदी त पोइ आवाम मां असांजी गवर्नमेंट जो ख़ौफ़ ख़तम थी वेंदो। समझ में कोन अचे त बच्चू ऐं हुन जे साथनि खे कीअं ट्रैप कजे। सर बच्चू ऐं हुन जा साथी ट्रैप थी चुका है। वाह कीअं तो जल्दी ॿुधाए। सर अॼु मोकिलियल वफ़द पीर साहब वटि पहुची चुका आहिनि ऐं उन्हनि पीर साहब खे यकीन ॾियारियो आहे जेकॾहिं बच्चू ऐं हुनजा साथी पाण खे सरेंडर कंदा त उन्हनि जे साथियुनि खे आम माफ़ी ॾिनी वेंदी ऐं गिरफ़्तार हुननि खे आज़ादु कयो वेंदो। त पोइ पीर साहिब कहिड़ो डिसीजन ॾिनो? सर हाई कमान खे चयो त हू पीर साहब खे यकीन ॾियारे। मूंखे यकीन आहे त पीर साहब पंहिंजे मुरीदनि ऐं आम माण्हुनि खे प्यारु करे थो ऐं उन्हनि खे बचाइण लाइ हू बच्चूअ खे सरेंडर करण जो हुकुम ॾिनो। हाँ वेरी गुड। मां हींअर ई हाई कमान खे इतला कयां। सर ॿियो अर्ज़ु त ज्वाला सिंह जो पुटु मान सिंह फौज में भर्ती थियण थो चाहे। ओके हिनखे फोर्स में भर्ती करे छॾ। चओ त ही पंहिंजे फादर जो बदिलो वठण लाइ बेक़रार हूंदो। राइट सर। बच्चू बाचा फकीर मुर्शिद पाक जो हुक्म आयो आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह मुझे अखियुनि ते छा हुक्म आहे? हुकुम आयो आहे त अंग्रेज सरकार जमायतुनि सां गॾोगॾु तमाम देशवासियुनि ते ज़ुल्म करे रहियो आहे। अहिड़ा कई वफ़द पीर साहब वटि पहुता आहिनि। चूड़ा फ़कीर मूंखे वफ़दनि जी परवाह नाहे। तूं पीर साईं सरदार जो हुकुम ॿुधाए।
बच्चू बाचा फकीर या मुर्शिद या निशानी। बिस्मिल्लाह। हुकुम कयो वियो आहे त अंग्रेज गवर्नमेंट होरन के आम माफ़ी ॾे आज़ाद करे छॾी। इन करे अवां पेश पओ। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊं। लगे थो त असांजो फर्ज़ पूरो थियो। बाक़ी जेको कमु आहे उहो ईंदड़ नस्ल कंदो। बुढ़ा फ़क़ीर, असांजो अर्ज़ दरगाह ते ज़रूर पहुचाइजां। ये जिंदगी ये जान दरगाह धरती की अमानत है। अमानत जरूर वापस थी। साथियों हलो। बुढ़ा फ़क़ीर, लगे तो पांची मुलाकात हाणे क़यामत में थी। खुदा हाफिज। सर, तमाम बुरी खबर है। ज्वाला सिंह जो पुट मान सिंह और सूबेदार काला खान हुरन सा मुकाबले में मार जी चुका है। साथियों, पीर साईं सरदार जो हुकुम त तव्हांखे मालूम आहे। हाणे सोचणो इहो आहे त इन ते अमल कीअं कजे। फ़क़ीर साईं, मुंहिंजो मशवरो आहे त मरणो त उहे आहे, इन खां सुठो आहे त विड़ीअ मरिजे। हा त क्या फ़क़ीर साईं, मां हिन जे फ़ैसिले सां मुतफ़िक़ आहियां। फ़क़ीर साईं, पीर बस फ़क़ीर ठीक थो चए। जेकॾहिं मरणो आहे त विड़ी मरो। हा कायम फ़क़ीर, तुंहिंजो छा चवण? फ़क़ीर साईं, मरणो आहे त छो न काफ़रनि खे मारे पोइ मरो। फ़क़ीर साईं, मैदान त मर्दनि लाइ हूंदान ऐं मैदान असांखे खपे। ऐं मुर्शिद साईं जो हुकुम आहे, सिर वठाईंदासूं बि ऐं वढींदासूं बि। ईसा फ़क़ीर, कुझु तूं बि त चओ। फ़क़ीर साईं, मारींदासीं बि मरंदासीं बि। हा मिस्री फ़क़ीर, तूं छा थो चव? फ़क़ीर साईं, पहिरियां मारींदासीं न पोइ मरंदासीं। बाक़ी रहियो राणो फ़क़ीर। राणा फ़क़ीर, तूं बि त कुझु चओ, का राय ॾे। पंहिंजे राणे खे राज़ी करणो आहे, वो मैदान में राज़ी थींदो। हा उस्मान फ़क़ीर। फ़क़ीर साईं, मैदान ते लहंदासीं, बाक़ी मरण खां केरु थो डिॼे। काज़ी साहब, तुंहिंजो कहिड़ो फ़ैसिलो आहे? फ़क़ीर साईं, मुंहिंजे त कुल कमु छॾे ॾिनो आहे, बाक़ी जेकी सभिनी साथियुनि जी सलाह। तव्हांजा राया, तव्हांजा मशवरा मुंहिंजी अखियुनि ते। मुर्शिद साईं जे हुक्म मुताबिक़ जान जो नज़रानो त ॾियणो आहे, पोइ उहो मैदान में ॾिजे या सूली सजाए ॾिजे। वञो साथियो, वञो, वञी सफ़र आख़िरत जी तयारी कयो ऐं आख़िरी सफ़र खां अॻु में पंहिंजे अज़ीज़नि सां मिली वठो, पंहिंजे प्यारनि सां मिली वठो। ऐं हा ॿुधो,
आखिर में मुर्शिद साईं जी सलामती ऐं हिन धरती जी सलामती जे लाइ बारगाह इलाहीअ में ज़िक्र ऐं दुआ कयो। पीरो वज़ीर, ज़िक्र ऐं दुआ कर। यारा को Good news, Mr. Yaqub. Good news. सर अॼु ॾाढो ख़ुशि आहियो। कहिड़ी ख़बर आहे? Yes, Mr. Yaqub. हाई कमान खां इंफॉर्म थियो आहे त बच्चू ऐं उन्हनि जे साथियुनि खे पीर साहब असांजी वाइदे ते एतबार करे सरेंडर जो हुकुम ॾिनो आहे। सर मुबारक हुजे। थैंक यू मिस्टर याकूब खान। पीर साहब वाकई रहम दिल आहे। ऐं माण्हुनि खे रिलीफ ॾियारण जे लाइ हुन बच्चू जहिड़ी बला खे असां खां पाते करे छॾियो। सर गवर्नमेंट बच्चू ऐं साथियुनि सां कुझु रियायत कंदी? No, Mr. Yaqub, no. बच्चू ऐं हुनजे साथियुनि खे आवाम लाइ इबरत जो निशान अदा ही वठ पानी पी। ऐं तुंहिंजे लाइ ऐं तुंहिंजे गाज़ी साथियुनि लाइ मानी ठाहे थी अच। न भेण, इंशाअल्लाह पाणी त हाणे जाम शहादत खां पोइ पीबो। ही तू छा पियो चई अदा? मुर्शिद साईं जो हुक्म मिलियो आहे। सुभाणे तुंहिंजो भाउ शहादत जी आख़िरी जंग दुश्मननि जे घेरे में विढ़ंदो। अदा मुंहिंजी शहादत जो ॿुधी परेशान थी वई आहीं भेण। अदा करबला में हुरजी भेण परेशान थी हुई जो मां परेशान थींदसि। हा, तूं बि करबला जे शहीदनि जे गुलाम जी भेण आहीं। पर अदा पानी त पी। न भेण, मूं अहद कयो आहे त शहादत खां पहिरीं न पाणी पीबो ऐं न अनाज खाइबो। अदा ही वठो। ही न मानी आहे न पानी आहे, धोरो आहे, पी वठो। खुदा तोखे खुश रखे भेण ऐं तू सदा सलामत रही। भेण दुआ कजां ऐं पंहिंजो ख्याल रखजां। अदा तव्हांखे अल्लाह पंहिंजी अमान में रखे। पीर फ़कीर, मां लुकस जे पैगाम मोकिले छॾियो आहे त अचो, अॼु असांजी आख़िरी जंग आहे। हाँ फ़कीरो, पंहिंजा कातिल पहुचण वारा हूंदा।
हल्के खां ॿाहिरि नाहे निकिरणो ऐं रत जे आख़िरी बुड़े ताईं विढ़णो आहे। Hero Fakir, if you stand there, कहियो तो फायदो है मुझो तो अंग्रेजी बाहर खां तो के जाइलो वही माफी वठी। माफ़ी माफ़ी मां पंहिंजे ख़ुदा ऐं मुर्शद खां घुरी सघां थो, तो जड़े फरंगी खां न, ऐं तूं मूंखे जिंदा गिरफ़्तार करण जी हसरत दिल में खणी मरंदे।
Bagara. अम्मा अम्मा मुर्शिद साईं पंहिंजी जमात खे बचाइण जे लाइ मूंखे पेश पवण जो हुकुम कयो आहे। पुट तो छा सोचियो आहे? अम्मा मुंहिंजे सभिनी साथियुनि विड़ी विड़ी शहादत जो जाम पीतो आहे ऐं शहीद थींदे हुननि दुश्मन खे ॾेखारे छॾियो आहे त जवान जंग जे मैदान में कीअं विढ़ंदो आहे। पुट ॿुधाए तूं किथे तो मैदान मलाई? अम्मा मैदान मल्हाए मुंहिंजे दोस्तनि त दुनिया खे ॾेखारे छॾियो आहे, पर मां सोचां थो त दुश्मन ऐं दुनिया खे ॾेखारियां त सूली कीअं सिंगारबी आहे, मक़्तल कीअं महकाइबो आहे ऐं फाहीअ जे फंदे खे कीअं चुंबो आहे। शाबाश मुंहिंजा बहादुर पुट, इंशाअल्लाह जन्नत में मिलंदासीं। अम्मा मुंहिंजी घरवारी उम्मीद सां आहे, जेकॾहिं धीउ ॼणे न त उन ते नालो पंहिंजी मर्ज़ी सां रखजां, पर जेकॾहिं पुटु ॼणे त उन ते मुंहिंजे बाबा वरियाम फ़कीर जो नालो रखजां, ऐं जेकॾहिं उनजे जनम ताईं मां ज़िंदा रहियुसि त अम्मा तोखे पारता त मूंसां जेल में मुंहिंजे बाबा जी मुलाक़ात ज़रूर कराइजां। बच्चू कुछ ॾींहं रही पओ, पंहिंजे पुट खे ॾिसी पोइ हलियो वञजां। न सभागी न, दरगाह जे हुकुम खां पोइ देर करणु हिकु हुर जो शान कोन्हे को। पोइ भले वञ मुंहिंजे सिर जा साईं, मुंहिंजो तोसां वाइदो आहे त मां तुंहिंजे पुट खे शींहुं बणाईंदसि, अहिड़ो शींहुं जो मरण खां पोइ तुंहिंजे साम्हूं कंधु खणी अचां। त पोइ ख़ुदा हाफ़िज़।
केर आई? बच्चू बादशाह। बच्चू, खुदा के वास्ते। अज सिर वठण जो न पर सिर ॾियण जो ॾींहुं आहे। वक़्तु आहे। हुक्म मुंहिंजा हथ ॿधी रखिया आहिनि, न त ख़ुदा जो कसम तव्हां क़यामत ताईं बच्चूअ जी बग़ावत खे यादि कयो हा। तूं वाकई गिरफ्तारी ॾियण आयो आहीं? दिल त चवे थी तोखे दोज़ख जे हवाले करे पोइ गिरफ्तारी ॾियां, पर वञ, तोखे बच्चूअ माफ़ कयो। अम्मा मुझे बाबा के वठी आई है? हाँ पुट, तुंहिंजो वरियाम वठी आई आहियां। ही वटि बच्चो तुंहिंजे पुट जी ख़ुशी में मिठाई। मूंखे यकीन आहे त मुंहिंजो पुट बि पंहिंजे ॾाॾे ऐं पीउ वांगुरु ज़ुल्म जे ख़िलाफ़ विढ़ंदो, ज़रूर विढ़ंदो। ऐं हा ॿुध, हिन जे नसीब में जेकॾहिं शहादत लिखियल आहे न त पंहिंजी अखियुनि में कॾहिं बि लुढ़क न इहे ई पंहिंजे पुट जी शहादत ते बिछाई विराइजां। अम्मा मुंहिंजे बाबा खे वठी जंग में हली वञ ऐं खूब तरबियत करेसि त जीअं हू ज़ुल्म ऐं ज़ालिम जे ख़िलाफ़ वेड़ विढ़े। बच्चू पुट, हीअ तुंहिंजी कुर्बानी ॾिसी मूंखे यकीन आहे क़यामत जे ॾींहुं तुंहिंजे वॾनि जे साम्हूं कंध खणण जहिड़ी रहंदसि। अम्मा, तव्हां सभिनी खे अल्लाह जी हिफ़ाज़त ऐं मुर्शिद जे हवाले कयां थो। ख़ुदा हाफ़िज़। हर आम ऐं ख़ासि माण्हू खे इतला थो ॾिजे त सुभाणे बर्तानिया जी गवर्नमेंट सभ खां वॾे बाग़ी बचल उर्फ बच्चू बादशाह खे ताज बर्तानिया सां बग़ावत जे ॾोह में सांगड़ शहर जे वॾे चौक ते सुभाणे सुबुह जो सरेआम फांसी ॾिनी वेंदी। अवाम खे हुकुम थो ॾिजे त उते पहुची ऐं बाग़ी जो अंजाम पंहिंजी अखियुनि सां ॾिसनि।
ही धरती आहे दिलेरन जी न लुटेरन जी न वडेरन जी को अहिड़ो कमु कयूं त अदा रखूं पाण ज़िंदा यार सदा तारीख़ असांजी आहे गवाह शहीद सदाई आज़िंदा अचो त खणूं को अहिड़ो कदम चल रहंदी अचे हिन भूसो भरम असीं मौत खे मारे अॼु था वञूं असीं मौत खे मारे अॼु था वञूं असीं अॼु था वञूं सिर सिंध ते असीं अॼु था वञूं सिर सिंध ते को ॿारन ॿारे अॼु था वञूं असीं अॼु था वञूं सिर सिंध ते पंहिंजनि सवाजनि सां गिनले झर झंग ते मारनि सां गिनले मुंहिंजो बि आहे कमु कयो हर हिक ते हो त फर्ज़ु हुयो ॾे मालिक असांखे ॿिया बि जनम कयूं देस जा दुश्मन सभई ख़तम कई कम असांखे करणा आहिनि धारा बि अञा त तरणा आहिनि पंजवाइदा पाड़े अॼु था वञूं पंजवाइदा पाड़े अॼु था वञूं असीं अॼु था वञूं सिर सिंध ते असीं अॼु था वञूं सिर सिंध ते को ॿारन ॿारे अॼु था वञूं को ॿारन ॿारे अॼु था वञूं असीं अॼु था वञूं सिर सिंध ते नौ सिज को पगारा भेज पगारा बादशाह बच्चू वाकई बादशाह व फरंगी छाकाणि त तख़्त ऐं तख़्तो बादशाहनि जे लाइ हूंदो आहे तो जरन पुस्तलनि जा न आखिरी ख्वाहिश आहे तब पता अरे बुज़दिल अरे बेनाग तू मूंखे छा ॾिने तुंहिंजी पंहिंजी ज़िंदगी मुंहिंजे तरफ़ां तोखे ख़ैरात में मिलियल आहे तू छा ॾिने ऐं हा कन खोले ॿुध बादशाहनि सदाई ॾियणु सिखियो आहे वठणु न कल्ह
कल तोखे तुझी जिंदगी मु खैरात में ॾिनी ऐं अॼु हिन धरती मां खे पंहिंजे सिर जो नज़रानो ॾियण आयो आहियां। ऐं मुंहिंजा सिंध वासियो, अञा बि वक़्तु अथव, अञा बि वक़्तु अथव। पंहिंजो अखियूं खोलियो, पंहिंजे ऐं पराए जी परख कयो, सॼण ऐं दुश्मन जी सुञाण कयो। न त ही परदेसी दलाल गैर मुल्की काबिज़ तव्हांजो जीअण जंजाल करे छॾींदा, जीअण जंजाल करे छॾींदा। इन करे पंहिंजूं अखियूं खोलियो, पंहिंजूं अखियूं खोलियो। ल्यूकस, घोड़े सवार सवारी जे लाइ तयार आ। अञा देर छाची आ, जल्दी कर। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर।